उनखे चयमि मुझे यार पाण वादो आहे हा मुंहिंजे ऑफिस वेठो प्लेटफॉर्म मुझे तो नसीम नगर तां गाड़ी खाते वञणु चाहीं तो छा कंदे जे रक्षा में वेंदुसि ठीक रक्षा न मिले को रात जो टाइम हुजे या मोकल जो ॾींहुं हुजे ये सुजुकी बुजुकी मुझे कुछ भी न हुजे जेको बीठो हूंदुसि जैसी रक्षा अचे मुझे केतिरी देरि पवंदे चयो कम ते डिपेंड थो करे कहिड़ी एमरजेंसी आहे ज़रूरु वञिणो आहे त कलाक ॾेढ बीहंदुसि मुझे पाण सभु ज़िंदगी में ईअं था कयूं त ज़िंदगी में को न को कमु आहे उनजे लाइ पाण महिनत पिया कयूं इंतज़ार था कयूं पर मुझे तोखे आउं सलाह थो ॾियां मुंहिंजो स्टूडेंट सीनियर वरी मुंहिंजो सुठो माण्हू आहे मुझे तोखे सलाह थो ॾियां यादि कर मुझे तोखे गाड़ी खाते वञिणो आहे रक्षा जे इंतज़ार में भले कर आस्ते आस्ते नसीम नगर खां गाड़ी खाते ॾांहुं पंधु हलणु शुरू थी पोइ जेॾी महिल रक्षा मिली वञे न चढ़ी पर इहो जो कलाक बीठो ई अधु कलाक गुज़रंदे ई ॾिसंदे अधु कलाक त तूं पूनम पंप ते पुॼी वेंदे अञा बि न रक्षा मिली 10 मिंट खां पोइ तूं पुॼी वेंदे शहबाज़ बिल्डिंग जे चौक ते अञा बि रक्षा न मिली 20 मिंट खां तूं पुॼी वेंदे जिमखाना पर जे तूं नसीम नगर ते ई बीठो रहीं ऐं कलाक ॿिनि खां पोइ तोखे ख़्यालु अचे त अड़े एतिरी देरि में त पंधु पुॼी वञा पोइ त टाइम त हली वियो त चईसीं कीअं कजे मुंहिंजो जेका एडिशनल सेशन जज सिविल जज जेके इम्तिहान ॾियणा उनजे विच में ॿिया कम कर उन्हनि जी भरपूर तयारी कंदे उन सां गॾु का स्कॉलरशिप वेठो ॻोल्ह स्पेन में पोर्चुगाल में अॼुकल्ह इमिग्रेशन पियूं मिलनि दुबई में रोज़गार जा मौक़ा पिया मिलनि इंग्लैंड पंहिंजूं पॉलिसीज़ चेंज कयूं आहिनि इलाही वफ़ाक़ी इदारनि में नौकरियूं पियूं अचनि सुप्रीम कोर्ट में नौकरियूं ईंदियूं आहिनि हाई कोर्ट में नौकरियूं ईंदियूं आहिनि पीएसओ में पीटीसीएल में कॉर्पोरेट सेक्टर में फार्मास्यूटिकल्स में अॼु शायदि नेवी में वकीलनि लाइ जॉब्स अनाउंस थियूं आहिनि अॼु शायदि क्यों अॻु में हूंदियूं मूं अॼु एड अॼु ॾिठी आहे नेवी में कंहिं ॾिठी आहे उहा नेवी में वकीलनि लाइ 2 सालनि जे एक्सपीरियंस वारे लाइ इंटर्नशिप या नौकरियूं अनाउंस थियूं आहिनि त उन्हनि सभिनी में लॻो अच ऐं उन सां गॾु छेला पाली त छेला पाल पोल्ट्री खोड़ी ॻोठ में कंहिंसां शेयर विझ त उहो विझ मेन टारगेट तुंहिंजो वॾो हुजे जेको एडी जो एग्ज़ाम पियो ॾी पर उन जे इंतज़ार में तुंहिंजी उमिरि 40 साल थी वञे ऐं पोइ तुंहिंजो मुड़ी जो ॾिसी त तोखे हाणे कुझु बि नई शइ करण लाइ तुंहिंजी उमिरि ई कान बची वक़्तु ई कोन बचो तंहिंजे करे हिकिड़ो वॾो कमु माउ जेका आहे माउ खां सिखो माउ हिकिड़ो ॿारु ॼणे पई उनखे पाले पई वॾो पई करे तव्हां सभु ॿार उन सां गॾु माउ नंढा नंढा दर्जने कम ॿिया पई करे बोड़ पई रधे सवड़ियूं पई सुबे कुकड़ खे दाणो पई ॾे टंकीअ में पाणी पई भरे पंहिंजे भाॼाइनि भाइटियुनि नौन उन्हनि जो ख़्यालु पई करे ईअं कोन थी चए तव्हां हिकिड़ो वॾो कमु पई कयां मुंहिंजे पेट में ॿारु आहे तंहिंजे करे इहो वॾो बच्चो मुंहिंजो ॼमंदो ऐं इहो इंशाअल्लाह कामयाबु थींदो हाणे इहो बच्चो आहे इन जे करे आउं ॿिया के बि कम नथी कयां रुगो ज़िंदगी जो मिशन आहे त इहो बच्चो ॼमंदो 9 महीननि खां पोइ इहो वॾो थींदो पोइ असां सभिनी जी परगोर लहंदो इहा उमेद अथसि पर इहा उमेद रखंदे ॿिया हज़ार नंढा नंढा कम करे पई तंहिंजे करे तव्हां जेके बि आहियो से वॾो कमु वकालत प्रोफेशनल जेका फील्ड हुजे उहा सिविल जज कॉर्पोरेट सेक्टर जेको बि कयो उन सां गॾु हिकिड़ो ॿ पैरेलल अहिड़ो रस्तो चूंडियो वन शुड नो something about everything and everything about something के हिकिड़ी शइ जे बारे में सभु कुझु ॼाण जी कोशिशि कयो पर थोरो थोरो इलाही शयुनि जे बारे में सिखो त जीअं हितां न ॾिसो न मूंखे ख़बर हुई छा जॾहिं मूं बी सिविल इंजीनियरिंग पे कई ऐं आख़िरी ईयर में हुअसि तव्हां वांगुरु जेके तव्हां पढ़ंदा हूंदा ओॾी महिल मूंखे ख़बर पई त आउं त सिविल इंजीनियर पे थियुसि मुंहिंजी त बी सिविल पे हली न मुंहिंजा सभु हींअर मुंहिंजा 5-7 दोस्त चीफ इंजीनियर थिया आहिनि कल्ह टे चोथरी ॿुधायो सलाम चीफ इंजीनियर थी वियो आहे साजिद चीफ इंजीनियर इरिगेशन थियो आहे सलाम कम्युनिकेशन वर्क्स में थियो आहे अयूब थियो आहे चीफ इंजीनियर हाईवेज़ में सभु मुंहिंजा दोस्त आहिनि बकार काफ़ी ॿिया चीफ आहे एसी सभु थी आहिनि उहो सभु गॾु आहे उन वक़्तु सभु इंजीनियर पिया थिया आउं बि थियुसि पे वकालत ईअं ई करे छॾी हुयमि न
ऐं ईअं ई एनवायरमेंट पढ़ी छॾी हुयमि ऐं ईअं ई रूरल डेवलपमेंट करे छॾी हुयमि। ईअं माना बिना पढ़ण जे न पढ़ी पढ़णु छा आहे, को बि साईं सब्जेक्ट खणो, 2-3 कलाक रोज़ पढ़ो, आख़िरी 4-5 महीना एग्ज़ाम खां अॻु में, हिकिड़ो महीनो न 4-5 महीना 2-3 कलाक पढ़ो, ध्यानु पास थी वेंदो। जे महिनत सां पढ़ो, हू मुख्य कमु जेको आहे हुनखे 4 कलाक ॾियो। तंहिंजे करे कैरियर जे बारे में नसीम नगर खां गाॾी खाते वञण लाइ नसीम नगर जे चौक ते इंतज़ार कंदा न रहो त ॼाण रक्षा आई, रक्षा जो इंतज़ार कंदा रहो ऐं उन सां गॾु थोरा पेर में ॾेई फिरंदा पंध कंदा उन मंज़िल ॾांहुं हलंदा हलो। रक्षा आई तॾहिं बि ठीकु, न आई त तव्हां पंध ई गाॾी खाते पुॼी। महिरबानी।